الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد فلما رأوه عارضا مستقبل أوديتهم قالوا هذا عارض ممطرنا بل هو ما استعجلتم به ريح فيها عذاب أليم صدق الله العلي العظيم. درود شریف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی ان آیت जे अंदर قوم عاد ऐं قوم समूद जे तबाहीअ जा उहे मंज़र अक्स करे अहिड़े अंदाज़ में बयान फरमाया जंहिंमां उम्मत मुहम्मदीअ खे सबक मिले थो. रिवायत जे अंदरि ईंदो आहे हज़रत अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां रिवायत आहे, फरमायूं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हमेशह पंहिंजे उम्मत ते महिरबान हूंदा, पंहिंजे उम्मत जे बचा जो ख़्याल हमेशह रखंदा, पंहिंजे उम्मत जे माफ़ी ऐं मग़फ़िरत जूं दुआऊं हमेशह पिया घुरंदा. हमेशह इहा सोच ऐं फ़िक्र हूंदो हुयो न त मुंहिंजे उम्मत जो हिकु हिकु माण्हू जहन्नम जे बाहि खां बचे. हता कि क़ुरान पाक में बि अल्लाह तबारक व तआला फरमायो हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम लक़द जाअकुम रसूलुम मिनकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम. अल्लाह से फरमाए थो मोमिनो ही मुंहिंजो एहसान अथव जो तव्हांखे अहिड़ो पैगंबर ॾिनो अथमि जेको तव्हांजे मथां हरीस आहे, वॾी लालच थो करे त मुंहिंजे उम्मत जो हिकु हिकु माण्हू मूं जहिड़ो थिए, नेक थिए, साले थिए, बची पए जहन्नम जे बाहि खां. अहिड़ो पैगंबर तव्हांखे ॾिनो अथमि. शेख सादी रहमतुल्लाह अलैह बि काफ़ी सारा शेर हुज़ूर सलातो सलाम जन जे शान में लिखी करे आख़िर में लिखियो आहे त जंहिंजे भाङे में अहिड़ो पैगंबर हूंदो उहा क़ौम जहन्नम में कीअं वेंदी. अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जीअं हमेशह महिरबान हूंदा, हिकु दफ़े ईअं हवा लॻी, ककर आयो मथां, ककर. उन ककर खे ॾिठऊं त हर अंदरि पिया अचनि, वरी ॿाहिरि पिया वञनि, वरी अंदरि पिया अचनि, वरी ॿाहिरि पिया वञनि. मां ॾिसी करे नोट कयो त हुज़ूर साईं जी कैफ़ियत इहा त हमेशह न हूंदी आहे, इत्मीनान सां हूंदा आहिनि. अॼु अंदरि था अचनि, ॿाहिरि था वञनि, का परेशानी आहे. मूं पुछा कई त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं तव्हां अॼु छो भला अंदरि ॿाहिरि था अचो वञो, परेशानी आहे छा? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मथे ककर ॾे निहारे करे पोइ इहा आयत क़ुरान पाक जी पढ़ियूं. फलम्मा रअऊ आरिज़न मुस्तक़बिल अवदियतिहिम क़ालू हाज़ा आरिज़ुम मुमतिरुना. पुराणे ज़माने में नाफ़रमान क़ौमुनि जे मथां जॾहिं ककर ठही ईंदो हो, पोइ क्योंकि ॾुकर जो ज़मानो बि हुयो, उहो बरसातुनि जी ज़रूरत बि सभु कंहिंखे हूंदी हुई, त ख़ुशि थींदा त ककर आयो आहे, का बरसाति वसंदी. सिधो सो ॾिसी करे फलम्मा रअऊ आरिज़न, जॾहिं ककर खे ॾिठऊं मुस्तक़बिल अवदियतिहिम, साम्हूं ईंदे, क़ालू हाज़ा आरिज़ुम मुमतिरुना, चयूं त ही ककर आहे जेको असांजे मथां वसंदो. पर जॾहिं उहो वसियो त उहो ककर पाणीअ जो न हो, बरसाति वारे पाणीअ जो न हो, बल्कि हवा ऐं बाहि हुई. बल हुव मस्तअजलतुम बिही रीहुन फीहा अज़ाबुन अलीम. अल्लाह तबारक व तआला उनजे मथां इहो ककर बज़ाहिर उन्हनि जे लाइ महिरबानी वारी सूरत ॾेई करे उन्हनि जे मथां अज़ाब वसायो. हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं ककर खे ॾिठो त अंदरि ॿाहिरि अचणु वञणु शुरू कयूं, परेशानी वधी वई. मुंहिंजे उम्मत जो ख़ैरु हुजे, ख़ुदा करे ईअं त न थिए जो इहो असां सम्झूं था ककर आहे पाणीअ जो, पर जे अज़ाब हुजे त मुंहिंजी उम्मत लुड़ी वञे. ईअं दुआऊं घुरणु शुरू कयूं, इस्तिग़फ़ार. परेशानी वधी वई. पाण त रहमतुल लिल आलमीन आहे, पाण त बख़्शा बख़्शायल आहे. अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सभु कुझु माफ़ करे छॾियो, बल्कि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अंदरि त का अहिड़ी कोताही बि कान हुई.
अल्लाह ताला जे तरफ़ खां ऐलान बि माफ़ीअ जो, पोइ बि इहा अंदरि ॿाहिरि अचण वञण वारी कैफ़ियत परेशान कोन, परेशान आहे त मथां मुंहिंजी उम्मत खे का तकलीफ़ न अचे, मथां दुनिया जा माण्हू खिलनि न त आख़िरी पैगंबर हो हुनजे मौजूदगी में हीउ अज़ाब आयो हुजे, सचो हुजे हा त पोइ छो आयो न अचे हा। एॾो फ़िक्र हो उम्मत जो। ॿी रिवायत जे अंदरि ईंदो आहे, हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत फरमाई त हुज़ूर सलातो सलाम जन क़यामत जे ॾींहं जो अहवाल जॾहिं ॾींदा हुआ त वॾो डिघो अहवाल ॾींदा हुआ। इहा हदीस बि ज़रा लंबी आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत में अचे थो त हुज़ूर सलातो सलाम जन फरमाईंदा हुआ त अल्लाह तबारक व तआला हर पैगंबर खे हिकु ख़ासि दुआ घुरण जी इजाज़त ॾिनी आहे, जेका तूं घुरंदे तो तुंहिंजी पूरी कबी, जीअं तूं चवंदे ईअं कबो। हिकिड़ी हिकिड़ी दुआ हर हिकु पैगंबर खे अल्लाह ताला अहिड़ी ख़ासि ख़ुसूसियत वारी ॾिनी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाईंदा त मां उहा दुआ पंहिंजे उम्मत जे बख़्शिश जे लाइ बचाए रखी आहे। अल्लाह ताला पंहिंजे फज़ल ऐं महिरबानी जॾहिं हलाईंदो मुंहिंजे ॿाननि खे, मुंहिंजे उम्मत जे माण्हुनि खे, पंहिंजे ॿाननि खे बख़्शींदो, जिथे सम्झंदुसि त हाणे फाथा आहिनि उते इहा दुआ घुरंदुसि। रिवायत जे अंदरि ईंदो आहे, हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो त क़यामत जो ॾींहुं थींदो, मंज़र अहिड़ो ख़ौफ़नाक हूंदो, हर माण्हू परेशान हूंदो। उते काइनात जा सभु इंसान मौजूदु हूंदा अॻियां पोयां, उहे सभु इन मंज़र खां परेशान थी करे ॻोल्हींदा त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जेकर असांजो हिसाब किताब शुरू करे, इन हिसाब किताब खां पोइ जहन्नम में ई वञूं हलिया त बि हिन मंज़र मां त जान छुटे, छो त सिज नेज़े बराबरि ईअं मथां हूंदो। सिज जी तपश इंसान खे एॾो साड़ींदी जो उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त उन तपश खे इंसान बर्दाश्त न करे सघंदो, परेशान हूंदा। पंहिंजे गुनाहनि जे आधार ते पगर हूंदनि, उन पगर में पिया बदबूअ में सड़ंदा ॻरंदा। पोइ ईअं फिरंदे फिरंदे आदम अलैहिस्सलाम वटि ईंदा, तो असांजो पहिरियों अबो इंसान, पहिरियों पैगंबर आहे, अल्लाह ताला तो में पंहिंजो रूह फूके तोखे ज़िंदगी ॾिनी, तूं सिफारिश कर। आदम अलैहिस्सलाम चवंदो त न, मूंखां जन्नत में लग़्ज़श थी वई, वेसर थी वई, जे मूंखां पंहिंजो हिसाब वठे त पोइ मां न हलंदुसि, पोइ जान छॾाए वेंदा। वरी ईअं हलंदे हलंदे नूह अलैहिस्सलाम वटि ईंदा त तूं सानी अबो आहे, सानी आदम आहे, तूं हिम्मत कर असांजे लाइ बख़्शिश जी दुआ कर। नूह अलैहिस्सलाम बि चवंदा त मूंखां जो अल्लाह ताला पंहिंजे पुट जे बारे में पुछा करे त पोइ मां न हलंदुसि, मूं में हिम्मत कान्हे। ईअं हिकु हिकु पैगंबर ॾांहुं ईंदा। नेठि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ॾांहुं ईंदा, इब्राहिम अलैहिस्सलाम उनखे ॾसु ॾींदो त मां त नथो हली सघां, पर ॾसु ॾियांव थो सोणे रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं वञो। पोइ रिवायत जे अंदरि अचे थो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मां अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जे आॾो वञी करे इजाज़त घुरंदुसि सजदे जी। अल्लाह ताला इजाज़त ॾींदो, मां सजदे में वेंदुसि, काफ़ी अरसो सजदे में वञी करे तस्बीह कंदुसि, अल्लाह ताला जी अहिड़ी तस्बीह कंदुसि, अल्लाह तबारक व तआला जो रहम जोशम अची वेंदो। उहे लफ़्ज़ हुज़ूर जन फरमायो, मूंखे यादि न आहिनि त मां छा चवंदुसि, अल्लाह ताला उहे लफ़्ज़ मूंखे अता कंदो, उन लफ़्ज़नि सां अल्लाह ताला जी साराह कंदुसि, जिन लफ़्ज़नि सां अल्लाह तबारक व तआला जी बाज ऐं महिरबानी वधी वेंदी। पोइ अल्लाह ताला मूंखे फरमाईंदो, या मोहम्मद हाणे पंहिंजो कंधु मथे कर, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कंधु मथे कर, तूं चव, जीअं चवंदे तीअं थींदो, सिफारिश कंदे क़बूल पवंदी, दुआ घुरंदे क़बूल पवंदी, जीअं चवईं तीअं कयूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां कंधु मथे खणी अल्लाह तबारक व तआला खां पंहिंजे उम्मत जी माफ़ी घुरंदुसि। अल्लाह ताला फरमाईंदो त वञ, जहन्नम में माण्हू विया आहिनि हलिया खोड़, जंहिंमें जव जे दाणे जेतिरो बि ईमान हुजे हुनखे वठी आ, मां वेंदुसि। अहिड़ा अहिड़ा माण्हू सभु हीअं ॻोल्हे जहन्नम मां कढी ईंदुसि, वरी अचे करे सजदे में किरी पवंदुसि।
काफ़ी अरसो सजदे में अल्लाह ताला जी तस्बीह कंदुसि, वरी अल्लाह जी फरमाईंदो अक़िम या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कंध मथे कर, तुझी सिफारिश क़बूल कई वेंदी, तुझी इल्तिजा क़बूल कई वेंदी, तुझी दुआ क़बूल कई वेंदी। चओ। वरी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां इल्तिजा कंदुसि, मुंहिंजी उम्मत मुंहिंजी उम्मत मुंहिंजी उम्मत अल्लाहुम्मा अग़फ़िर लि उम्मती। वरी अल्लाह से फरमाईंदो वञ, जंहिंमें नंढड़े ज़रड़े बराबर बि ईमान हुजे उहो बि कढी आ। पहिरियां जव जे दाणे जेतिरो केतिरा ई कढी ईंदुसि, ॿिए दफ़े वरी नंढड़े ज़रे बराबर जंहिंमें ईमान हूंदो अल्लाह से फरमाईंदो उनखे बि कढी आ। वरी उनखे कढी ईंदुसि, केतिरा ई निकिरी ईंदा। वरी अचे सजदे में पवंदुसि, काफ़ी अरसो सजदे में पवण खां पोइ अल्लाह ताला जी तस्बीह हम्द सना वॾाई बयान कंदुसि। वरी अल्लाह से फरमाईंदो अक़िम या मोहम्मद, चओ भेरो तूं दुआ घुर, तुझी क़बूल कई वेंदी, तूं सिफारिश कर, तुझी क़बूल पवंदी, तूं चवंदो वञ असां ॿुधंदा वञूं, क़बूलींदा वञूं। वरी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मां वरी अर्ज़ कंदुसि त अल्लाहुम्मा अग़फ़िर लि उम्मती, मुंहिंजी उम्मत खे माफ़ कर। वरी अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो वञ, जंहिंमें सरियां जे दाणे खां नंढड़ो ज़रड़ो ईमान जो हुजे न उनखे बि वठी आ। वरी वेंदुमि जहन्नम मां अहिड़नि माण्हुनि खे वठी ईंदुसि, अल्लाह तबारक व तआला उन्हनि सभिनी जी मग़फ़िरत कंदो। त ॾिसो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मख़सूस दुआऊं बि पंहिंजे उम्मत जे लाइ छॾियूं, हयातीअ में बि पंहिंजे उम्मत जे मथां क़ुरान थो फरमाए हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। वफ़ात खां पोइ वरी दुनिया हीअ सॼी ख़तम थींदी, क़यामत जो मंज़र थींदो, उन वक़्तु बि पंहिंजी उम्मत यादि हूंदी। जंहिं पंहिंजे उम्मत खे एॾो यादि रखियो, जंहिं पंहिंजे उम्मत जे सुधारे जे लाइ एॾी कोशिश कई, उहा उम्मत पंहिंजे सोने नबीअ जे तरीक़े खे छॾे वई आहे। ऐं वरी उम्मीद बि रखंदा अचूं था त असांखे सिफारिश मिलंदी, तरीक़ो सफ़ा छॾियूं वेठा आहियूं, उम्मत वरी उम्मीद वरी तमामु वॾी रखियूं वेठा आहियूं, बिल्कुलु अकुल ऐं कानून जे ख़िलाफ़ ऐं उबतड़ थी विया आहियूं। अल्लाह ताला तव्हां असांखे सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो नक्शो नसीब फरमाए, सुन्नत जी पैरवी नसीब फरमाए। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां इहा रिवायत बचे थी त रमज़ान जो महीनो जॾहिं थींदो हो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे बिस्तरे ते ईअं सम्झो लत रखी छॾींदा हुआ, माना बिस्तरे ते वेझो ई कोन वेंदा, बल्कि ईअं संदरो ॿधी छॾींदा हुआ हिकिड़े कपिड़े जो, जीअं न जेल में संदरो ॿधबो आहे, संदरो ॿधी छॾींदा हुआ। रमज़ान इबादत बसि, क़ुरान तिलावत इस्तिग़फ़ार तस्बीह उम्मत जे बख़्शिश जूं दुआऊं बिस्तरे खे ईअं छॾे ॾींदा। असां वरी सफ़ा इबादत तस्बीह इस्तिग़फ़ार इन खां सुस्त ऐं पोइते पियल आहियूं। अल्लाह ताला तव्हां असांखे बि सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे इन नेमत जो क़दुरु नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।